अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो ऐं उन जी एपिसोड केॾी महिल ईंदी ऐं उनखे केॾी महिल रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हरींदड़ वीडियो ॿाहिरनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। वेरन जी वस्ती जेको ड्रामो आहे उनखे मथे महीने ते हलायो वेंदो, यानी मथे महीने जी पहिरीं सूमर ते हलायो वेंदो राति जो 7 वॻे। तो वेरन जी वस्ती तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं उन में हाजन प्रेमी जो मेन किरदारु आहे ऐं उन में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं हाजन प्रेमी ऐं इरफान शेख ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। तो वेरन जी वस्ती तमामु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे ऐं उन में वॾा अदाकार कम करे रहिया आहिनि। दोस्तों हीउ वॾो ड्रामो आहे ऐं हिन जी कहाणी बि सुठी आहे। दुलाब ड्रामे खां बि वेरन जी वस्ती ड्रामो वॾो आहे ऐं दोस्तों हिन ड्रामे जी कहाणी बि ज़बरदस्त आहे। हिन ड्रामे खे मथे महीने जी पहिरीं सूमर ते हलायो वेंदो राति जो 7 वॻे ऐं सिंध टीवी ते। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे वेरन जी वस्ती। दोस्तों हाणे तव्हां जूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि, रुॻो मथे महीने ते तव्हांखे हाणे इंतज़ारु करिणो पवंदो। यानी ईद खां पोइ वेरन जी वस्ती ड्रामो हाणे तमामु जल्द रिलीज़ थियण वारो आहे, पहिरीं सूमर ते, यानी पहिरीं मथे महीने जी पहिरीं सूमर ते। दोस्तों हिन ड्रामे में हाजन प्रेमी जेको आहे न ॿेले जो हिकु शींहुं आहे ऐं हिन ड्रामे जो हीरो आहे, यानी हू हिकु हाणे ॿेले जो धाड़ेल आहे। ऐं दोस्तों हू मजू सतार लाड़ सां दुश्मनी निभाईंदो ऐं हिन में हीरो जो कैरेक्टर अदा कंदो। ऐं दोस्तों हिन ड्रामे में अज़ीज़ कमरानी भी वॾेरो आहे, यानी वॾेरे जो कैरेक्टर अदा करे रहियो आहे अज़ीज़ कमरानी, यानी राणो हिन ड्रामे में भी यानी अज़ीज़ कमरानी हिन ड्रामे में वॾेरे जो कैरेक्टर अदा करे रहियो आहे। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।